जय झूलेलाल दोस्तों। अॼु असां पंहिंजी विमेंस डे स्पेशल सीरीज़ में हिकु अहिड़ी सिंधी कलाकार आहे जंहिंजी आवाज़ हेॾी सुरीली हुई कि असां उन्हनि खे सिंधी कोयल बि चवंदा आहियूं। जी हा, यानी भगवंती नावाणी जी स्टोरी ॾिसंदासीं। भगवंती नावाणी जो जनमु 1 फरवरी 1940 में अखंड भारत जे सिंध में थियो हो। विरहाङे खां पोइ हू भारत आया ऐं मुंबई मां हुननि पंहिंजी मैट्रिक्स जी पढ़ाई पास कई। हुननि खे संगीत में दिलचस्पी हुई, इन करे हुननि अलॻि अलॻि म्यूज़िक स्कूल मां संगीत सिखियो। हुन टाइम ते का बि अहिड़ी सिंधी फिल्म न हुई जंहिंमें हुननि जी आवाज़ में गानो न हुयो। हो जेतिरा सुठा सिंगर हुया ओतिरा ई सुठा एक्टर बि हुआ। हो गोविंद माली जे कलाकार मंडल जा पार्ट हुया ऐं उन्हनि देश विदेश में अलाए केतिरा ई प्लेस कया हुया। इन जे अलावा हुननि सिंधी मूवी सिंधूअ जे किनारे में बि फीमेल लीड जो पार्ट कयो हुयो। हुननि पंहिंजे 25 साल जे करियर में 3000 खां बि वधीक परफॉर्मेंसिस कया हुया। हुननि खे अलाए केतिरा सिंधी पंचायत सम्मान ॾिनो हुयो, अलाए घणियूं ट्रॉफियूं मिलियूं हुयूं ऐं उन्हनि खे हुननि जी सिंधी फिल्म सिंधूअ जे किनारे लाइ बि बेस्ट एक्ट्रेस जो अवॉर्ड मिलियो हुयो। भगवंती नावाणी सिर्फ़ु 46 उमिरि जा हुया जॾहिं हू गुज़ारे विया, पर हेॾी नंढी हयातीअ में बि उन्हनि हेॾो नालो कमायो हुयो ऐं सिंधियुनि जो हेॾो नालो रोशन कयो हुयो कि अॼु बि उहे सभु सिंगर्स ऐं एक्टर्स लाइ इंस्पिरेशन आहिनि। अॼु बि हर सिंधी घर में उन्हनि जा लाॾा ऐं सुखमनी जो पाठ हलंदो ई आहे ऐं अॼु बि उहे असां सभिनीनि जे दिलि में ज़िंदा आहिनि।